नओं देरो खां रिपोर्ट करे रहियो आहे मुलाज़िम हुसैन कलंदरी। नओं देरो ऐं पसकिरदाई जे ॻोठनि में बदमनी घटि न थी सघी। पुलिस अमनो अमान कराइण में मुकमल नाकाम। नामालूम फोरन क़रीब पोरियत खां हज़ारे रुपया कैश ऐं मोबाइल फ़ोन फुर करे वरिता। मुतासिर पोरियत जो एहतजाज। वाक़े जी NC दाख़िल। SSP DIG लाड़काणो ऐं अदलिया खे नोटिस जी अपील। तफ़सील मूजिबि नओं देरो थाणे जे नए SHO जमील सोलंगी जी मुक़ररी बाद बि शहर जो अमन बहाल न थी सघियो। नओं देरो लाड़काणो रोड अछन शाह वेझो नामालूम हथियार बदन मज़दूरी ते वेंदड़ मुसाफ़िर साबिर अली गुपांग खां हथियारनि जे सूरत ते हज़ारे रुपया कैश टच मोबाइल फ़ोन फुर करे आसानी सां फ़रार थी विया। मुतासिर मज़दूर साबिर अली कोपांग नओं देरो थाणे ते पहुची वाक़े जी NC दाख़िल कराए पर पुलिस अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। उन सिलसिले में मुतासिर मुसाफ़िर साबिर अली गोपांग साहफ़ नालो एहतजाज करे दाहींदे चयो आहे त मां मिसकिन माण्हू आहियां। मां मज़दूरी करण लाइ ॻोठ घंवर भट्टी वञी रहियो हुअसि त लाड़काणे नओं देरो रोड अछन शाह वेझो अणसुञातल हथियार बंदनि मूंखे यरकमाल बणाए 5000 रुपया कैश टच मोबाइल फुर करे आसानी सां फ़रार थी विया आहिनि। अहिड़ो इतला नओं देरो थाणे ते ॾिनो वियो पर अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। मां SSP DIG लाड़काणो ऐं अदलिया खे अपील थो कयां त मूंखां फुरियल पैसा ऐं मोबाइल फ़ोन वापसि कराए फोरन खे कानून जी गिरफ़्त में आंदो वञे।